वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। सॼी सिंध जी जाली डिजिटल आदमशुमारी महांगाई धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ जीए सिंध महाज जे मरकज़ी सॾ ते टंडे आदम में भी जुज़वी तौर ते शटर बंद हड़ताल मुख्य कारोबारी मरकज़ बंद पुलिस कुछ बंद कारोबार खे खोलराए छॾियो। रिपोर्ट मुताबिक़ पूरी सिंध में डिजिटल आदमशुमारी महांगाई धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ जीए सिंध महाज रियासत चांडियो जी अपील ते टंडे आदम में भी जुज़वी तौर ते शटर बंद हड़ताल कई। हड़ताल सबब शहर जा मुख्य कारोबारी मरकज़ जुज़वी तौर ते बंद रहा। जीए सिंध महाज टंडो आदम के अगवाणनि मंठार चोलियाणी, परवेज़ चांडियो, शाहनवाज़ चांडियो ऐं सदोरो ज़रदारी की अगवाणी में एहतजाजी रैली कढी वई। अगवाणनि ॻाल्हाईंदे चयो त असां सिंध अंदर थियल जाली डिजिटल आदमशुमारी के क़बूल नथा करियूं। एक सोचल समझल साज़िश के तहत धरती धननि के अक़लियत में तब्दील करण की कोशिश कई वई आहे। उन्होंने चयो त गाठेचोड़ महांगाई सबब पोरियत तबको परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। असांजी धरती के वसीलनि ते धारिया क़ाबिज़ थी रहिया आहिनि ऐं असांजा सिंधी नौजवान बेरोज़गार बणियल आहिनि।